अम्मा ओए मां जो कम ते हले हुंदा न बाबा मां न हलंदसि। छो मां तूं रांझनि खे ॻोल्हण कोन हलंदी? मां वञी हुन रस्ते ते बीहां थी जितां रांझन गुज़रियो हुयो। वापसी त ज़रूर ईंदो न। अम्मा ख़ुदा कंदो ईअं थींदो, पर जेकर न रांझन मिली बि वञे सिधो हिते वठी अची जांसि सम्झी। तूं छा थो सम्झी हिन खे रांझण मिलंदो त हे हुनखे वञण ॾींदी? असांजे करे सॼे ॻोठ वारा परेशान हूंदा, परेशान। जेकर न असांखे रांझन मिलंदो त रांझन पाण ई उन्हनि खे इतलाउ कंदो त ख़ैर कुबी असां ते वेठा आहिनि। मिलंदो बाबा, मुंहिंजी दिलि चवे थी न त रांझन असांखे ज़रूर मिलंदो। ठीकु आहे अम्मा, तूं वञी रांझण जी रस्ते ते जांच कर। असां हथ पेर हणी टको पैसो कमाए था अचूं। हाणे हल अम्मा हल, असां वेठे त शींहं बि बुख मारी वेंदा। हल अम्मा तूं हिते ई अचिजांइ, कंहिं ॿिए रस्ते ते न वञजांइ। ठीकु आहे अम्मा, तव्हां भली वञो, मां तव्हांखे हिते मिलंदसि। हिते ई हुजाए, हिते ई हुजाए। मां त वॾियूं आहिनि आंसू ऐं नींदूं खणी आयुसि, पर काका वसाया पिया त ॻाल्हियूं बि ठाती। अथा रांझणा असां सभई कम ते हुयासीं, बडराड़े जो हथ जे मशीन में न फासिया न, असांखे कम तां न कढंदा। असां सभु कोशिश में आहियूं, कम मिली वेंदो। तूं फ़िलहाल जेकी आहे न इहा अधु पघार खणी ॻोठी वञे। पाॾा यार अधु पघार मां छा थींदो? पूरो वेड़ो बुखुनि ते वेठो। खणी जो असां अधु पघार जी ॻाल्हि कयूं था, पर ख़ुदा करे त उहो बि मिले। वागूअ जे वात में आहे। छो लोला छो न मिलंदी? अथा रांझणा पघार मिलंदी, ज़रूर मिलंदी, तूं लोले खे छॾ। भला ॻाल्हि ॿुधो, हे गूंगो नज़र कोन थो अचे? हेॾा कमु खां हाणे जवाबु मिलियो आहे, गूंगो वधे थो कमु जा थींदो। वाह वाह, तमामु सियाणे खे कम जे लाइ मोकिलियो अथव, शाबस हुजे। रांझणा शहर में रही रही गूंगो वॾो होशियारु थी वियो अथई। हा पहिरियां मूंखे इहो ॿुधायो त इहा अधु पघार मिलंदी कॾहिं? अलाए वसाए जो यार आहे, हिन खां पुछ। मुंहिंजो यार धार न आहे यार, ॻाल्हि खे सम्झंदा कोन। हू लेबर जो इंचार्ज आहे, हू पंहिंजी कमीशन कटे पोइ सभई पैसा असांखे ॾींदो। वरी इहा कमीशन चाहे अदा राजन हिते बा वॾो कमु अथई, सफ़ा फुरफुरा लॻी पई अथई बा, जंहिंखे जितां झटी थी लॻे न बा, बसि उहो उते क़ाबिल अथई। हा अदा कोन्हे बा सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।